बे पासे ज़िक्र कंदासीं त फ़कीराबाद लॻ फैसल मर में मंशियात हलाइण ख़िलाफ़ एहतजाज करण में चेयरमैन मोहतरम मोहम्मद यासीन मर, गुलबहार खान मर, सदाम हुसैन मर, उस्ताद दुर मोहम्मद मर, मुनीर अहमद मर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल 30 सालनि खां मंशियात जो मर्कज़ बणियल ॻोठ फैसल मर, जंहिंखे मरनि जो दड़ो सॾियो वञे थो, जिते हीरोइन ऐं चरस जा आॾा सरेआम हलनि था, जंहिं करे 50 खां वधीक नौजवाननि जूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। अचो त ॾिसूं वधीक तफ़सील लाइ अज़हर अली भटिया जी रिपोर्ट। जेके मासूम बीठा आहिनि या तबाही थी थिए पई, इंसानी जानिन जो कोई भी मक़सद क़दुरु कोन्हे को, जे कोई माण्हू मरी थो वञे त उहे ई अॾनि वारा खणी उन्हनि खे ॿाहिरि फिटो करे था अचनि वञी, माना इंसानियत त रही ई कोन्हे का कंहिं बि क़िस्म जी। ख़ुदारा असां इहा ई अपील कंदासीं SP साहब खे, IG DIG आला अख़्तियारुनि खे त ही नशो बंदि करायो वञे असांजे ॻोठ मां। काफ़ी सालनि खां इहो असांजे ॻोठ ते कुदरती ॾमर आहे जेको बंदि कोन थो थिए, पोइ ख़बर न आहे छाजे करे। को